बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 21 दर्जे 3 मां, जंहिंजो उनवान आहे सुठियूं छोकिरियूं। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक, शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ वांदियूं माना फ़ारिग़ या अजायूं। लफ़्ज़ छंड फूक माना सफ़ाई। लफ़्ज़ उदास माना मायूस या ॾुखारो। लफ़्ज़ साहेड़ियूं माना सरतियूं या दोस्त। लफ़्ज़ चंग भलाई माना तबीयत सुधरण। लफ़्ज़ चंगी भली माना खुश या ठीक। लफ़्ज़ टापू माना रांदि जो नालो। लफ़्ज़ इम्तिहान माना आज़माइश। पोइ लफ़्ज़ आहे उजरा माना साफ़। लफ़्ज़ झटण माना झपण। लफ़्ज़ तबीयत माना आदत या मिजाज। लफ़्ज़ माणस माना माव या अमड़े। लफ़्ज़ मुबारकूं माना वाधायूं। लफ़्ज़ होशियार माना समझदार। लफ़्ज़ मेवो माना फल। मश्क अलिफ़। हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। नंबर पहिरियों सवाल, शबनम ऐं नूरी पाण में छा आहिनि? जवाब, शबनम ऐं नूरी पाण में साहेड़ियूं आहिनि। नंबर ॿियो सवाल, शबनम ऐं नूरीअ शमीम जी कीअं मदद कई? जवाब, शबनम ऐं नूरीअ इम्तिहान जी तयारीअ में शमीम जी मदद कई। नंबर टियों सवाल, तव्हांजे स्कूल में कहिड़ियूं रांदियूं थींदियूं आहिनि? जवाब, असांजे स्कूल में रस्सी रांदि, टेबल टेनिस, क्रिकेट ऐं बैडमिंटन रांदियूं थींदियूं आहिनि। नंबर चोथों सवाल, तव्हीं घर में कहिड़ियूं रांदियूं खेॾींदियूं आहियो? जवाब, असीं घर में कैरम बोर्ड, लूडो ऐं कंप्यूटर जूं रांदियूं खेॾींदियूं आहियूं। हेठि ॾिनल लफ़्ज़ पढ़ो ऐं लिखो। जी दोस्तों, ही लफ़्ज़ आहिनि, हाणे हिननि खे पढ़ंदासीं। लफ़्ज़ साहेड़ी। लफ़्ज़ उदास। लफ़्ज़ होशियार। लफ़्ज़ टापू। लफ़्ज़ मेवो। लफ़्ज़ तबीयत। जीम, लफ़्ज़ ठाहियो जीअं साहेड़ी, साहेड़ियूं। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़ आहिनि, इन्हनि खे ठाहींदासीं। लफ़्ज़ आहे छोकिरी जम छोकिरियूं। लफ़्ज़ सुठी जम सुठियूं। लफ़्ज़ राति जम रातियूं। लफ़्ज़ रांदि जम रांदियूं। दाल, घरनि में ॿारण वारी गैस जो इस्तेमालु कीअं करणु घुरिजे? जवाब, घरनि में ॿारण वारी गैस जो इस्तेमालु इंतिहाई होशियारीअ सां करणु घुरिजे, ख़ासि तौर ते जॾहिं रध पचाव जो कमु पूरो थिए त गैस जी चुल्हनि खे इंतिहाई ख़बरदारीअ सां बंदि करणु घुरिजे, ख़ासि तौर ते राति जो
सुम्हण वक़्तु त ज़रूरु हिकु ॿ भेरो चेक करणु घुरिजे त मतां कंहिं गैस जो चुल्हो ग़लतीअ में खोले छॾियो हुजे। ॿी ॻाल्हि त गैस खे हरू भरू फ़ज़ूल बि इस्तेमालु न कयो वञे। इहा हिकु कुदरत जे तरफ़ां वॾी नेमत आहे। इन जो वध में वधि क़दुरु करणु घुरिजे। यादि रखो त जी दोस्तों, हाणे ही कुझु नसीहतूं आहिनि, इन्हनि खे पढ़ंदासीं। नंबर पहिरियों, रांदि रूंदि सिहत लाइ ज़रूरी आहे। नंबर ॿियो, ॾुखे वक़्त में हिक ॿिए जी मदद करणु घुरिजे। नंबर टियों, पेर उघाड़ा करे न हलणु घुरिजे ऐं हमेशह चंपल या बूट पाइणु घुरिजे।